शुरुआत कीअं कजे कंहिं बि कम जी, कंहिं बि अमल जी, कंहिं बि ॻाल्हि जी, या अहिड़ी शइ जेका असां करणु चाहियूं था, जेका असां महसूसु कंदा आहियूं, या असां ज़माने में या दुनिया में ॾिसंदा आहियूं, चाहींदा आहियूं त असां बि इन वांगुरु थियूं या कुझु कयूं। स्टार्टिंग ॾाढी ॾुखी हूंदी आहे, छो जो स्टार्टिंग जो जेको मुख्य सबबु इहो हूंदो आहे त असां वटि रीज़न्स हूंदा आहिनि। जंहिं बि माण्हू वटि को रीज़न आहे त उहो का न का शइ शुरू करे सघे थो, उहो का न का शइ सम्झी सघे थो, का न का शइ अपनाए सघे थो, या का न का शइ उहा बहितर करे सघे थो। रीज़न्स खां सवाइ तव्हां का बि शइ नथा करे सघो। नेकी करण जे लाइ बि माण्हूअ खे रीज़न घुरिबो हूंदो आहे, ख़राबु कम जे लाइ बि माण्हू वटि को रीज़न हूंदो आहे या को सबबु हूंदो आहे, उहो सबबु ई हुनखे अॻिते वधाइण में कमु ईंदो आहे। जॾहिं बि तव्हां का शइ शुरू कंदा आहियो त उन जे लाइ तव्हां केतिरनि ई माण्हुनि सां मिलंदा आहियो, उन्हनि खां राय वठंदा आहियो, उन्हनि खां पुछंदा आहियो, उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदा आहियो, या इहो ॼाणण जी कोशिशि कंदा आहियो त उहा केतिरे क़दुरु सही आहे या ग़लति आहे। छो जो बुनियादी शइ स्टार्टिंग हूंदी आहे। के माण्हू त स्टार्टिंग करण खां पोइ शयुनि खे उते ई रोके छॾींदा आहिनि, कमनि खे उते ई रोके छॾींदा आहिनि, ऐं उन अमल खे ई रोके छॾींदा आहिनि जेको हुननि शुरू कयो हूंदो। जेकॾहिं उन्हनि वटि हिकिड़ो को ख़ासि आइडिया न हूंदो आहे, को तसवुरु न हूंदो आहे, त पोइ उहा शुरूआति ईअं बेकार हूंदी आहे, जीअं डस्टबिन में असां आमतौर ते शयूं उछलाईंदा आहियूं। ज़िंदगीअ में हिकु शइ हमेशह यादि रखो त पंहिंजे लम्हनि खे कॾहिं बि डस्टबिन में न उछलियो, उहे ज़ाया न कयो, उहे पल ज़ाया न कयो, इहे वक़्तु ज़ाया न कयो। हीउ क़ीमती ख़ज़ानो आहे, हिकु हिकु लम्हो तव्हांजे लाइ अहम आहे। जेकॾहिं तव्हांखे को कमु करिणो बि आहे त उन जी शुरूआति अॼु खां ई कयो, हाणे खां ई कयो, छो जो न माज़ी आहे न सुभाणे, यानी मुस्तक़बिल आहे, कुझु बि न आहे, हीअ पल ई आहे। तव्हां माण्हुनि खां पुछो, उन्हनि खां सम्झो, ऐं उन्हनि खां ॼाण वठो त इहा शइ कीअं करे सघिजे थी। उन जे लाइ तव्हां तजवीज़ूं गॾु करे ऐं कम जी शुरूआति कयो। उनखां पोइ हिकिड़ो टाइम फ्रेम ठाहियो, हफ़्ते जो, महीने जो या साल जो, त इन विच में तव्हां प्रोग्रेस करणु शुरू कंदव ऐं तव्हां ॾिसंदव त तव्हां कहिड़े तरफ़ वधी रहिया आहियो या तव्हां छा करे रहिया आहियो। उहे शयूं अहम हूंदियूं आहिनि। प्रोग्रेस जे हवाले सां हिकिड़ी फ़हिरिस्त ठाहियो, तरतीब ठाहियो। फ़हिरिस्त मतिलबु कम जी, त तव्हां कहिड़े नमूने सां उहो कमु कंदा था हलो, तव्हां कहिड़े नमूने सां उन शइ खे सम्झो था। भला स्टार्टिंग करणु लाज़मी छो आहे? जेकॾहिं स्टार्टिंग ई कंहिं शइ जी न थींदी त उनजो तव्हां नतीजो कीअं हासिलु करे सघंदव? स्टार्टिंग ई त ॾुखी हूंदी आहे न। घणा माण्हू छा कंदा आहिनि, उन्हनि जी सोच अहिड़ी हूंदी आहे, उनजो अमल अहिड़ो हूंदो आहे, या उन्हनि जी वाइड़ाइप एतिरी हूंदी आहे जो अॼु हिकिड़े माण्हूअ खे तरक़ी कंदे ॾिसंदा आहिनि त उहो कमु शुरू कंदा आहिनि, सुभाणे वरी ॿिए माण्हूअ खे ॾिसंदा त वरी ॿियो अमल शुरू कंदा, त उहा स्टार्टिंग उन्हनि जी हमेशह ख़राबु रहंदी आहे। तव्हां कुझु शयूं हमेशह यादि रखी छॾियो, स्टार्टिंग करण खां पोइ तव्हां माण्हुनि खां राय वठो त उन्हनि उहो तरीक़ेकार कीअं कयो, या उन्हनि एॾी प्रोग्रेस कीअं कई, उन्हनि खां पुछो, उन्हनि सां मशवरो कयो, उन्हनि सां सलाह कयो। उनखां पोइ सब्र सां लाॻीतो कंटिन्यू तव्हां का शइ कंदा हलंदव त तव्हांजी ज़िंदगीअ में पुरसुकून थी वेंदी, तव्हांजी ज़िंदगीअ में उहे आसानियूं अची वेंदियूं जेके तव्हां चाहियो था पिया या जेके तव्हां पसंदि कयो था पिया। छो जो वक़्तु घुरिबल हूंदो आहे हर शइ खे कामयाबु थियण जे लाइ। वक़्तु ई लाज़मी हूंदो आहे, वक़्तु ई अहमियत वारो हूंदो आहे, वक़्तु ई सभु कुझु हूंदो आहे। जेको माण्हू तव्हांखे वक़्तु ॾिए थो, सम्झो हुन पंहिंजो तव्हांखे क़ीमती ख़ज़ानो ॾेई छॾियो आहे। अॼु खां ई कंहिं सुठे कम जी शुरूआति कयो हिन पल खां ई, ऐं ॾिसो त ईंदड़ कुझु लम्हनि में या कुझु ॾींहंनि में या कुझु हफ़्तनि में तव्हांजी रूनमाई थियणु शुरू थी वेंदी, ऐं तव्हां में उहे समूरियूं तब्दीलियूं अचणु शुरू थी वेंदियूं जेके तव्हां चाहियो था पिया ऐं जेके तव्हां घुरिबल हूंदा आहियो। वरना त माण्हू त आलसी त उअं ई बि हूंदो आहे, वेठो हूंदो आहे, कुझु बि न कंदो आहे, वक़्तु उअं ई बि गुज़रंदो रहंदो, पर पंहिंजे वक़्त खे ईअं ज़ाया न कयो जो अॻिते हली वक़्तु तव्हांखे ज़ाया करे छॾे ऐं इख़्तिताम वारो चैप्टर अची वञे ऐं तव्हां आस्ते आस्ते तव्हांजो किताबु जेको ज़िंदगीअ जो आहे उहो बंदि कयो वञे ऐं तव्हांखे ख़बर ई न पइजी सघे।